दोस्तों अस्सलाम वालेकुम छाला दोस्तों सिंध हमेशा पंहिंजी कुख मां अर्डन ऐं जोधन खे जनम ॾिनो आहे। अॼु असां जंहिं शख़्स जे बारे में ॻाल्हाईंदासीं उहो बि उन्हनि मंझां हिकु आहे। अचो त पोइ असांजी अॼु जी हिन वीडियो खे शुरू था कयूं। दोस्तों असां ॻाल्हि करे रहिया आहियूं सिंध जे वॾे शहीद बशीर ख़ान कुरैशी जी। शहीद बशीर ख़ान कुरैशी 14 अगस्त 1959 ते सिंध जो मशहूरु शहर रिते दरे में जनम वरितो। संदसि असल नालो बशीर अहमद हुयो। संदसि वाल जो नालो गुलाम मुर्तज़ा कुरैशी हुयो। प्राइमरी खां मैट्रिक ताईं तइलीम रिते दरे मां ई हासिलु कयाईं। इंटर C&S कॉलेज शिकारपुर मां पास कयाईं। शहीद वॾे 1976 में सिंध ज़रिए यूनिवर्सिटी टंडे जाम में दाख़िला वरिती, जिते सियासी सरगर्मियुनि में हिसो वठणु लॻो। 1980 में जिसाफ ज़रिए यूनिवर्सिटीअ जो सदर चूंडियो वियो। शहीद बशीर ख़ान कुरैशी साईं GM साहिब जे घणो वेझो रहियो। कुरैशी साहिब तबियत में सिधो सवो ऐं खरे क़िस्म जो इंसानु हो। मजस रवायती सियासतदाननि वारियूं चालाकियूं कोन हुयूं। हिन पंहिंजी सॼी ज़िंदगी सिंधी क़ौम जी ख़ुशहाली लाइ जाकारियो। बशीर कुरैशी केतिरा ई साल सिंध जे हक़नि जो आवाज़ उथारण सबबि क़ैद पिण काटे। शहीद बशीर ख़ान कुरैशी GS सिंध क़ौमी महाज़ जो चेयरमैन हुयो। शहीद बशीर ख़ान कुरैशी सिंध जे ॻोठनि में वञी GS सिंध जी तबलीग कंदो हुयो। तंहिंजे करे सिंध जो नंढो तोड़े वॾो हर शख़्स शहीद बशीर ख़ान कुरैशी खे सुञाणींदो हुयो। शहीद बशीर ख़ान कुरैशी सिंध जे हर मसइले ते अॻु खां अॻिरो हूंदो हुयो। उहो मसइलो हुजे सिंध खे अलहदगी जो हुजे, या सिंध खे इक़्लिम में तब्दील करण जे लाइ ज़ुल्फ़िकार आबाद हुजे, या सिंध खे उञनि में मारण जे लाइ कालाबाग डैम हुजे, शहीद बशीर ख़ान कुरैशी हर एहतिजाज हर धरणे में अॻियां नज़र ईंदो हुयो। असांखे अफ़सोस थो थिए पीपल्स पार्टी ते, जिन्हनि खे सिंध जे माण्हुनि वोट ॾेई इक़्तिदार जे ऐवाननि ते पहुचायो आहे। अॼु उहे सिंध जे विरहाङे जे लाइ धारियुनि सां बीठा आहिनि। मुफ़ाहिमत जो नालो वठी सिंध खे विरहाइण जी साज़िश पिया कनि। मुफ़ाहिमत जो नालो वठी मुल्क खे लुटनि पिया, फुरनि पिया। ही सिर्फ़ पंहिंजी फुरलत खे जाइज़ रखण जे लाइ हिन वॾे कबीराई गुनाह में शरीक पिया थियनि। असां उन्हनि खे ॿुधायूं था सिंध सिंधी क़ौम जे लाइ मुक़दस माउ जो हैसियत रखे थी। को बि गैरतमंद पुटु पंहिंजे माउ जे लाइ इहे लफ़्ज़ ॿुधण जे लाइ तयारु न थींदो। हिन 23 मार्च ते हर साल कराचीअ में लखे सिंधी माण्हुनि खे गॾु करे दुनिया जे वॾनि मुल्कनि समेत गॾियल क़ौमनि खां सिंध जी आज़ादी जी घुर कंदो हुयो। दुनिया जे आलमी ताक़तुनि, ख़ासि करे 5 वॾनि ताक़तुनि अमेरिका, बर्तानिया, रूस, चीन, फ्रांस खे अपील थो करियां त सिंध जे अदम तशद्दुद वारे आवाज़ ते ध्यानु ॾेई सिंध जे आज़ादी में मदद ऐं सहकार कयो वञे। मुंहिंजा सिंध जा वारसो जे मार्फत लखे सिंधी माण्हुनि जे हिन किरोणे माण्हुनि जे में जंहिंजी नज़र खुटे ई कोन थी, सिंध जे आज़ादी जी चिट्टी वाज़िह घुर कयां थो। पाकिस्तान जी रियासत शहीद बशीर ख़ान कुरैशी मां ख़तरो महसूस करे रही हुई। शहीद बशीर ख़ान कुरैशी खे 7 अप्रैल 2012 ते स्लो पॉइज़न ज़रिए शहीद कयो वियो। असां जो अज़्म क़ातिल जा हथ कटींदासीं। असां जो अज़्म क़ातिल जा हथ कटींदासीं। मिट्टीअ में खून जो हुगाव पुकारे थो। सिंधुअ जे सीने मथां असां मिलंदासीं तव्हां अॻी वीडियो में। ॾींदा इजाज़त। ख़ुदा हाफ़िज़।